अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो राज न्यूज़ कराची खां अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं था। नाज़रीन, कराची जे गुलशन इक़बाल बैतुल मुकरम मस्जिद वेझो जमायत इस्लामी जी रैली ते क्रैकर बम हमला, 10 मुज़ाहिरीन ज़ख़्मी, 3 ॼणनि जी गिणती जोगी हालत वधाई पई वञे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं अव्हांखे ताज़ा तरीन ख़बर खां आगाह कंदा हलूं था। गुलशन इक़बाल बैतुल मुकरम मस्जिद जे वेझो जमायत इस्लामी जी रैली ते क्रैकर बम हमला, 10 मुज़ाहिरीन सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि, जिन में 3 जी हालत गिणती जोगी ॿुधाई पई वञे। रैली कश्मीरियुनि जे हक़ में कढी वई, जेका हसन उसकार ॾांहुं अची रही हुई। वाक़े वारे हंधि वॾी तादाद में रेंजर्स ऐं पुलिस पहुची वई, ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं अव्हांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं था। कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल बैतुल मुकरम मस्जिद वेझो जमायत इस्लामी जी रैली ते क्रैकर बम हमलो थियो आहे। बम हमले जे नतीजे में 10 मुज़ाहिरीन ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त 3 ॼणनि जी हालत गिणती जोगी ॿुधाई पई वञे। रैली कश्मीरियुनि जे हक़ में कढी पई वई, जेका हसन स्क्वाड ॾांहुं अची रही हुई। वाक़े वारी हंधि वॾी तादाद में रेंजर्स ऐं पुलिस पहुची चुकी आहे। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे।